मुसलसिल 3 ॾींहंनि वारी जेका बरसाति हुई उन कुबो सैद खान इलाइक़े जे केतिरनि ई ॻोठनि खे जेको आहे सो ॿोड़े छॾियो आहे, जंहिंमें पोइ उन्हनि जा फ़सुल बि तबाह थी विया आहिनि। हिन वक़्तु ॻोठनि में जेको आहे मुसलसिल पाणी मौजूदु आहे। ॻोठ हाणे सख़्तु परेशान आहिनि। हिन वक़्तु असां ॻोठ मीर करम ख़ान बुरोई में मौजूदु आहियूं। अचो त जेके उन ॻोठाणनि खां सूरत हाल मालूम कयूं त उन्हनि जो इन हवाले सां छा चवणु आहे। जीवा पाणी असांजो गोॾे ते एतिरो बीठो आहे, जॻहियूं सभु ड्रही पियूं आहिनि। बरसाति में सफ़ा न माल बतो न बकरियूं बतियूं, कुझु बि न पतो। तो डेढ़ थियो बरसात लगातार हले तो पियो, असांजा घर बि टही पिया आहिनि, सम्झी फसल बनी ॿारो जेको सभु तबाह थी वियो। हुकूमत जो को बि या को बि असांजे लाइ सिस्टम न थियो आहे, अञा ताईं को ज़ाहिर बि कोन्हे को। घर असांजा टही पिया आहिनि, असांजा सफ़ा घर ॿुॾी आहिनि, सफ़ा गोड़े खां मथे पाणी आहे, न घुमण में तकलीफ़, हर शइ में न खाधे ला न पीते न रोज़गार, सफ़ा बेरोज़गार लॻा वेठा आहियूं, न कमु आहे न कार आहे। बरसाति आहे, ॿनी ॿार सफ़ा कोन्हे, असांखे आसिरो इहो ॿनी ॿार इहे बि तबाह थी विया, घर ॿार सभु ड्रही पिया आहिनि। 2 महीना थी विया आहिनि, बारिश हले थी त असांजा कोई तावन नथो करे, ग़रीब आहियूं। असांजा हींअर बि तव्हां हली ॾिसो त घरूं जायूं सभु ड्रही पियूं आहिनि, असां हिते वेठा आहियूं। सभु कुझु असांजा ख़तमु थी विया, असांजा जेके थांव ठिकर हुया उहे बि विया। राशन त छा आहे, राशन खे छॾ असांजे तंबू हुजनि त असां पंहिंजा नंढड़ा बचड़ा छॾूं। 7-8 घर जा भाती आहियूं, नंढड़ा बचड़ा आहिनि मुंहिंजा, उहे बि बीमार पिया आहिनि। हिननि जेको आहे इहो मुतालबो कयो आहे सिंध गवर्नमेंट खां ऐं ज़िले इंतिज़ामिया खां त फिलफोर जेको आहे सो असांखे जेको आहे सो टेंट खाद खुराक जो सामान ऐं दवाऊं फराहम करे जेको आहे सो असांजी ज़िंदगियूं बचायूं वञनि। कैमरामैन अजब गुल मक्सी सां गॾु रियाज़ जमाली, सिंध TV न्यूज़, कुबो सैद खान।